शहर में सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई सकाफ़ती सरगर्मियूं उरूज ते पहुची वियूं आहिनि। शहर जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि ऐं इत्तेहादनि पारां अलॻि अलॻि मच कचहरियूं कोठाए सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कयो वियो। सिंधी मीडिया जे ऐलानियल 1 दिसंबर ते सकाफ़ती ॾींहं जे हवाले सां शहर जे ग़रीबाबाद पाड़े में ग़रीबाबाद नौजवान इत्तेहाद पारां हिकु सिंध हिकु सकाफ़त जो उनवान हेठि मच कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि हाजी कुर्बान सूमरो, हुफ़दार मीरजत, इमरान मक्सी, ज़ुल्फ़कार मीरजत, सदा हुसैन मक्सी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते थियल मच कचहरी में सुगड़न गुलाम रसूल मक्सी, अब्दुल वहाब भुजाणी, मक़बूल तुनियो, गुल मोहम्मद चांडियो ऐं ॿियनि बैत ॾोर गुज़ारतूं पेश करे माण्हुनि खां दाद हासिल कयो। जॾहिं त सिंध जे मशहूरु मज़ाहिया अदाकार अकबर उतरादी पारां फ़न जो मुज़ाहिरो करे मच कचहरी में शरीक माण्हुनि जे चेहरनि ते मुड़कूं आणे छॾियूं। होॾां आल पाकिस्तान मरखंड इत्तेहाद पारां प्रेस क्लब में हिकु सिंध हिकु सकाफ़त जो उनवान हेठि मच कचहरी कोठाए राग रंग जी महफ़िल रचाए कचहरी करे सकाफ़त खे उजागर कयो वियो। उन मौक़े ते आल पाकिस्तान मरखंड इत्तेहाद जे सदर सरदार नवाज़ अली मरखंड, वॾेरो गुलाम रसूल मरखंड, कादिर बख्श मरखंड, महबूब मरखंड, सरदार मरखंड, आबादगार अॻवान ख़ालिद उमर खोसो, अब्दुल ख़ालिक खोसो, कजलो ख़ान मुगेरी, जुनैद जरवार, मुर्तज़ा लाशारी ऐं ॿियनि शिरकत कई। ॿिए पासे नौजवान सीलरा इत्तेहाद ऐं सियासी समाजी इत्तेहाद पारां ॻोठ सीलरा में पिणु मच कचहरी मुनक़िद करे सिंधी सकाफ़त सां मुहबत जो वचन कयो वियो। उन मौक़े ते नौजवान सीलरा इत्तेहाद जे अॻवाननि ज़ुल्फ़कार सीलरो, यार सीलरो, ख़ालिद सीलरो, सियासी समाजी इत्तेहाद जे अॻवाननि हयात तुनियो, पीर बख्श भट्टी, उस्ताद शमन अबड़ो, वज़ीर खोसो, हाजी खान भुट्टो, अनिल कुमार गुरनाणी समेत शहर जे मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि शिरकत कई। जॾहिं त सूफ़ी रागी फ़क़ीर गुलाम शबीर, दरिया फ़क़ीर लांगा, मुमताज़ मस्तूई ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो करे क़ौमी गीत ॻाए वेठल माण्हुनि खे झुमाए छॾियो। होॾां रिथियल अलॻि अलॻि मच कचहरियुनि खे ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त क़ौम पंहिंजी सकाफ़त ज़रिए सुञाती वेंदियूं आहिनि ऐं असां सिंधी क़ौम ख़ुशनसीब क़ौम आहियूं जंहिं वटि पंहिंजी सकाफ़त आहे जेका हज़ारे साल पुराणी आहे। हिननि जो चवणो त सिंध अमुन ऐं प्यार जी धरती आहे। हिननि वधीक चयो त सिंधी मीडिया जे सॾ ते 1 दिसंबर ते जे ॾींहं खे क़ौमी ईद तौरु जोश ऐं ख़ोरोश सां मल्हाईंदा ऐं पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार कंदा। होॾां रथियल प्रोग्रामनि में आयल महिमाननि ऐं सहाफ़ियुनि खे सिंधी सकाफ़त टोपी ऐं इज़त कंदा तोहफ़ा पिणु पेश कया विया।